वक्त पाण सेवण का अंदरी रोड दादू ताईं 34 किलोमीटर जो रोड एशियन बैंक के तरफ का ठही रहियो आहे। वो जेके ठेकेदार कंपनियूं आहिनि उहे हिनखे महीनो थी वियो आहे हिनखे जेके ठाहिणु शुरू कयो आहे त हिन में इंतिहाई बुनियादी जेको मटीरियल इस्तेमालु कयो वेंदो आहे उहो इंतिहाई नाक़स मटीरियल मटी आहे या मोहर आहे। उनजी नाप केतिरी ठाही वञे उहा इंतिहाई नाक़स सां ठाहे रहिया आहिनि। न हिते को हाईवे जो इंजीनियर आहे, न को एसडीओ आहे, न को ठेकेदार कंपनी जो मेन माण्हू आहे। हिते सिर्फ़ु मुंशी ऐं उन्हनि जी लेबर जेका कमु करे रही आहे। ऐं तव्हांखे असां ॾसे रहिया आहियूं त हिते हिकिड़ी टैंकर आहे पाणी जी, उहा हिकु आहे। जॾहिं त 34 किलोमीटर जेको आहे रोड ठहे थो उनखे पाणीअ जा घटि में घटि 10-12 टैंकर हुजणु घुरिजनि। हर वक़्तु पाणी न वञे जीअं मिटी बर्दाश्त करे वञे पाणी। पर हिते हिकिड़ो टैंकर आहे 34 किलोमीटर में छा कंदो। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हांखे असां ही ॾसियूं पिया था जेके हिननि जा डोज़र आहिनि या हिन जा ट्रैक्टर जेके कमु करे रहिया आहिनि उहे बि तव्हां ॾिसो कलाकनि जा कलाक बीठा आहिनि। छा त उन्हनि में तेल न आहे। उन खां अलावा हिते जेकियूं मोरियूं ही जेके ठाहे रहिया आहिनि रोड जूं उन्हनि जो नाक़स मटीरियल आहे। उन में सरियो त असांखे ॾिसण में कोन थो अचे। उहे सभु असां तव्हांखे ॾसे रहिया आहियूं। असीं तव्हांखे हिन वक़्तु सेवण दादू ऐं बांसदावा जे सोशल वर्कर ऐं हिन साइड जा जेके माण्हू आहिनि तमामु सिविल सोसाइटी जा माण्हू उन्हनि खां कुझु व्यूज़ ॿुधंदासीं त हू हिन कंपनी ऐं हिन रोड जे बारे में छा था चवणु चाहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त हू छा था चाहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काश न्यूज़ ऐं ॿिनि साथियुनि जी वॾी महिरबानी। ही असां सोशल समाजी हवाले सां वक़्तन बाय वक़्तन अहम मसइलनि खे सोशल मीडिया ते फेसबुक ते उजागर कंदा ईंदा आहियूं। ही सेवण खां जेको दादू ताईं अमीनाणी खां जेको रोड हले पियो त रोड जे तइमीर जो कमु ऐं ही 32 किलोमीटर जो कमु आहे। ऐं असीं इहो सम्झूं था त हिते जेको कमु हली रहियो आहे रोड जो उहो नाक़स कमु हली रहियो आहे। तव्हां सवेल ॾिठो त हुते अमीनाणी खां हिकिड़ी पाणी जी टांकी बीठी हुई जेका हिकिड़ी टांकी 32 किलोमीटर ताईं छा कंदी। ऐं जेको आहे सो ऐं उहा पाणी हिनखे 24 कलाक ॾियणो आहे। 2-3 फुटनि ताईं मिटी विझणी आहे। उहो सॼो कमु नाक़स हली रहियो आहे। ऐं मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि जेके ॿियनि सूबनि खां ॿियनि ज़िलनि खां अचनि थियूं जेको करोड़नि अरबनि रुपयनि जा प्रोजेक्ट खणी अचनि थियूं। पर असांखे अफ़सोस इहो आहे त वरी नाक़स कमु विच में लॻे थो। सालनि खां पोइ हिकिड़ो रोड जे तइमीर जो कमु हली रहियो आहे। ऐं उन में बि जेकॾहिं ग़लति कमु हलंदो त ही हज़ारे माण्हू सफ़र कंदा। ऐं असां इहो सम्झूं था त हीअ जेके मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि उहे करोड़नि अरबनि रुपयनि जा प्रोजेक्ट खणी उहे करप्शन करणु चाहिनि पियूं। ऐं उन में ADP जो कमु आहे ऐं उन में सिंध गवर्नमेंट 10% उहे फंड उन्हनि रिलीज़ कया आहिनि। ऐं मां सम्झां थो 13-14 अरब रुपए जो कमु आहे। हीअ जेको 32 किलोमीटर सेवण खां वेंदे दादू ताईं जंहिंमें विहड़ शरीफ़ जी दरगाह आहे, अमीनाणी आहे, उते तव्हां ॾिसो पिया त पाण वीडियोज़ भरियूं आहिनि, इंटरव्यू असां ॾिना आहिनि। उते हिकिड़ी पाणी जी टांकी न सर्वेयर आहे, न दारू आहे, न इंजीनियर आहे। एशियन फंड ॾिनो वियो आहे। हिन में नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो पियो। उन मोरियुनि जी तव्हां हालत ॾिठी आहे त उन में नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो पियो। हींअर सां हिननि जी जेका रिज़ल्ट आहे 0/0 आहे। असां नैब खां ऐं सुप्रीम कोर्ट खां वॾे वज़ीर खां गुज़ारिश कयूं था इन ॻाल्हि जो नोटिस वठनि। जेको सेवण दादू जो रोड आहे उहो उन ते कमु सही नमूने न पियो हले ऐं ठेकेदार मिली भगत करे बिना कंहिं सर्वेयर जे बिना कंहिं ऑफिसरनि जे ही कमु हले पियो थो वर्करनि जे हिसाब सां। मां वरी बि नैब खे ऐं वॾे वज़ीर खे ऐं पोइ सुप्रीम कोर्ट खे गुज़ारिश कंदुसि। हीउ सिंध जो पैसो आहे, हीअ सिंध जी आवाम जी मिल्कियत आहे। हिन जा रोड जेके नाक़स मटीरियल इस्तेमालु करे रहिया आहिनि बस मां गुज़ारिश कंदुसि वरी बि तव्हांखे असां हिन वक़्तु सेवण खां दादू जेको विचियो रोड 34 किलोमीटर ठही रहियो आहे उनजो तव्हांखे असां सॼो जेको नाक़स मटीरियल ऐं जेको कमकार उहो बि तव्हांखे ॾसियोसीं। ऐं हितां जे लोकल माण्हुनि ऐं सेवण भान ऐं दादू जे सिविल सोसाइटी जे माण्हुनि ऐं सोशल वर्कर खां तव्हांखे व्यूज़ ॿुधाइनि।